नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में खबर ॾींदा हलूं त कंधकोट वेझो गबोल ॻोठ नसीर बंगवार वासिन खे गबोल पुलिस पारां मुबीना खंभी गुम करण खिलाफ वारसनि जो मासूम ॿारनि सां गॾिजी इनकलाबी प्रेस क्लब ते पहुची पाक किताब हथनि में खणी गबोल पुलिस खिलाफ एहतजाज कंदे जाफर बंगवार, नसीर बंगवार, सामल बंगवार ऐं ॿियनि चयो है त 4 ॾींहं अॻु रफ़ीक अहमद ऐं रशीद खान बंगवार बेगुनाह गाड़ी मोरी वारे इलाइक़े मां खंभी नामालूम हंधि गुम करे छॾियो है। असांजो मसलो इहो आहे जो छोकिरो खणी वियो ऐसे जो मीराली गुबले जो गाड़ी मोरी खां हाणे चवंदो ॿिया 1.5 लख पैसा ॾियो। असां ग़रीब नथा बचा नथा पालूं, काॾो पैसा आनूं। मसलो इहो आहे त असांजो ॿार खणी वियो ऐसे जो गुबलो सावल एसपी साहब हाणे नथो मने पैसा घुरे थो त 1.5 लख पैसा ॾियो। असां मिसकिन काॾो पैसा आनियूं, असां खां पैसा घुरे थो, इंसाफ़ थिए असांजो। असांजो मसइलो आहे मुंहिंजो पुटु खणी वियो चौथो ॾींहुं आहे जो गुम करे पुलिस छॾे वियो आहे। हाणे न ॾींदो पियो, असां छा कयूं? 1.5 लख पैसा घुरंदो पियो आहे। असां ग़रीब काॾियूं ॾियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।